मुसलसिल बरसातुनि जिते फैज़गंज तालके में रहंदड़ हज़ारे माण्हुनि खे बेघर कयो, उते तालके जी ज़रात खे बि कापारी धक कयो। सरकारी अंग अखरनि मूजिबि तालके में वोण, सारियूं ऐं ॿियो फ़सुल 95% तबाह थी चुको आहे। जन्नत ज़मीन में पाणी बीहण करे ईंदड़ फ़सुल खे बि न थियण जो ख़दशो ॾेखारियो वियो हो। सिंध हुकूमत तरफ़ां फैज़गंज तालके जे 59 देहनि मां 6 देहनि जे आबादगारनि खे ॿिज ॾियण जो ऐलान कयो वियो हो। आबादगारनि मूजिबि खेनि हफ़्तो थी वियो आहे, पर ॿिज बदिरां रुॻो कूड़ा ॾटा ऐं दिलासा ॾिना पिया वञनि, जंहिं सबबि हू फ़सुल पोखे न सघिया आहिनि ऐं बुखूं काटण ते मजबूर आहिनि। 5000 ॾिना उनजो नालो लिस्ट में अची वियो आहे। जेको असां पैसा न ॾिना, असांखे घुरियऊं फ़ोन करे बि असां चयो त असां पैसा कोन ॾींदासीं, उन्हनि खे लिस्ट में रायो वियो आहे। ऐं हाणे हिते बिहारे कल्ह सॼो ॾींहुं असां बीठासीं 8 बजे ताईं। हा कयूं था पोइ राति जो चयूं त तव्हां बाबा वञो। सही तपेदार जंहिं बि पैसा ॾिना आहिनि उन खे त कलर टाइम सां बिज ॾिनई, जंहिं पैसा न ॾिना आहिनि उन खे लिस्ट मां ख़तमु करे छॾियईं। अॼु अचो, सुभाणे अचो, 3 ॾींहं अचो, बसि टाइम थो ॾे। हिकु क़िस्म जी जेको आहे दिलासा अॼु सुभाणे रेशन बि हिते करूंडी ताईं महदूद करे छॾंदा। हर जेकॾहिं कंहिं बि सियासी पार्टी वारा आया आहिनि त बि उते करूंडी, जेकॾहिं गवर्नमेंट जो राशन आहे त बि करूंडी, जे सरसो त बि करूंडी, ऐं पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे उते हलायो अथनि। असल में छा आहे त वाक़ई माण्हुनि सां काफ़ी ज़्यादती बि आहे ऐं उन सां गॾु असांजे तक़रीबन तालुका फैज़गंज में तक़रीबन 60 कंदे हुअनि, जंहिंमें तक़रीबन कुझु 6 या 7 देहनि जो जेको राशन हिते वक़्तु ॿिज जा कलर पहुतो आहे, बाक़ी सभु देहूं ईअं विरान पियूं आहिनि। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे मूंखे गवर्नमेंट ऑफ सिंध खां, या हिते असांजे जेके बि असांजा DCOs आहिनि जंहिं प्रोजेक्ट्स वेही ठाहिया आहिनि, त उहे हारी वीचारा जेके असां ज़मींदार घर सुता पिया आहियूं, हारी राति जो एतिरो महिनत सां पंहिंजे फसलुनि खे संभालनि था, ॾींहुं राति में महिनत था कनि, त उन्हनि खे असां रिवार्ड नथा ॾियूं पिया। मसइलो असांजो इहो आहे त हीउ जेको मथां ॿिज कलर आयो आहे, इहो असांजे नंढा खातेदार ऐं ख़ासि करे बटन निकिरण वारा, उन्हनि खे मिले ई कोन थो। तपेदार बि असांखे कोन थो लभे, ऐं उनखां पोइ अचूं था 4 ॾोकड़ जेको ॾिए थो, 500 रुपया जेको ॾिए थो, उनखे टोकन मिले थो, न त चवंदा तव्हांजो आहे कोन रसीद जो। रसीदूं हाणे पाणीअ में असांजूं रसीदूं गुम थी वियूं आहिनि, रसीदूं असांखे लभनि कोन थियूं। असांजे वॾनि जो हिसो आहे खाते में, असांखे ॾियनि ई कोन था, असांखे दवण ई कोन था ॾियनि। बाक़ी जी सिफ़ारिश आहे ऐं जेको पैसा ॾिए थो उन्हनि खे ॾियनि था। हाणे असां काॾे वञूं, कंहिंखे तव्हां ॾियूं। हिकु तरफ़ जिते आबादगारनि, तपेदारनि ऐं मुख़्तियारकार ख़िलाफ़ शिकायतुनि ऐं इल्ज़ामनि जा अंबार लॻाए ॾिना, ॿिए तरफ़ मुख़्तियारकार फैज़गंज सिंध TV न्यूज़ खे ॿुधायो त हिन सिलसिले में हिननि मरहलनि में इहे शिकायतूं हल्की फुल्की हूंदियूं आहिनि। बाक़ी रहियो सुवाल तपेदारनि जे पैसनि वठण जो या उनजो नालनि जे रहण जो, नाला देह में 200-250 नाला आहिनि खातेदारनि जा, ऐं खातेदारनि जा खाता सिधा न आहिनि। कुझु हिकु अधु माण्हू बिल्कुलु रहिजी विया आहिनि, हिन में को शक न आहे। 2-3 माण्हू लाज़मी देह में रहंदा आहिनि। उन्हनि सां खातेदारनि खे हिकिड़ो चई बि छॾियो आहे, ॿुधाए बि छॾियो आहे त बाबा जेके माण्हू रहिजी विया आहिनि तव्हांजा, त एडिशनल लिस्ट जे ज़रिए असां उनखे क्लियर ज़रूरु कंदासीं। सरकारी ॿिज ऐं भाण जे आसिरे ते मुतासिर आबादगार अञा ताईं कणिक जो फ़सुल न पोखे सघिया आहिनि। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत तोड़े ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां मुतासिर आबादगारनि लाइ के जोगा ऐं तकड़ा क़दम खयां वञनि, त जीअं आबादगार फ़सुल पोखे पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करे सघनि। इरफान चांग, सिंध TV न्यूज़, फैज़गंज।